थींदो असांजी सिंध जो। वालेकुम। बाबा वालेकुम सलाम। ॿुधबे बाबा खबर यार एॾा परेशान वेठा आहियो छो भला? परेशान बाबा पंहिंजे लाइ कोन वेठल आहियां। असलू वसलू को जबरदस्त थियो न, हर शइ सुठी थी आहे, पोइ बि तव्हांजो मुंहुं लथो पियो आहे। बाबा हींअर त ठीकु आहे, मुंहिंजो फसल सुठो थियो, इहो पंहिंजी जॻह ते सही आहे। हींअर जेको आउं सोच रखां पियो, ईंदड़ नस्ल जी पियो सोच रखां। छो? बाबा तव्हांखे ख़बर आहे त सिंधू दरिया ते 6 जेके केनाल नवां पिया ठहनि, 6 केनाल पुट जे नवां ठही हलिया सिंधू दरिया ते, ईंदड़ नस्ल असांजो तबाह थी वेंदो। असांजो बदीन, असांजो ठठो, असांजो टंडो मोहम्मद खान समूरो गिड़काए वेंदो बाबा। साईं हिनखे केरु चवण वारो कोन्हे छा? केरु चवंदो बाबा? असांजी क़ौम सां वोट ॾियण लाइ कयो जेको जनम वरितो आहे। जेको कुझु थिए पियो हुकुमरान कनि पिया, उन उघूर निंड में असांजा हुकुमरान सुतल आहिनि, जेके असांजे हक़ लाइ पंहिंजो आवाज़ बुलंद नथा करे सघनि। पुटु असां वधि में वधि घोड़ा घोड़ा करे सघूं था त असांजी ईंदड़ नस्ल जो सोचो बाबा। जे सिंधू दरिया ते केनाल ठहिया त असांजो लाड़ पट जेको आहे सो सॼो लूण थी वेंदो बाबा। हीअ जेका असांजी ज़मीन सरसब्ज ॾिसी पियो, हिन मां सिर्फ़ु लूणु बचंदो, ॿी का शइ कोन बचंदी। असांजो जड़ जो पाणी पीऊं पुट, इहो पाणी खारो थी वेंदो, ॿाहिरो पाणी थी वेंदो, असां अनेक बीमारियूं पैदा थी। असां ॾुकार में वठिजी वेंदासीं, असां हिकु माज़ी जो हिसो थी वेंदासीं। केरु रहंदो जॾहिं त सॼो कलर थी वेंदो हुजो, सॼो लूणु थी वेंदो हुजो? असीं केॾांहुं वेंदासीं? असां इहो नथा चाहियूं त असां सां ई ज़ुल्म कयो वञे। असां इहो चाहियूं था, ठीकु आहे, असां बि पाकिस्तानी आहियूं, अवी हिकु ॿ सूबे खे जेको सो ख़ुशहाल करण जे चकर में असां सिंध वासियुनि खे जेको पोइते धिके रहिया आहियूं। ऐं इहो त चवां, तव्हां नौजवान आहियो, अवी जाॻारता आणियो, अवां जाॻो ऐं माण्हुनि खे जाॻायो, पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड करायो। हीउ जेको असां सां ज़ुल्म थी रहियो आहे, इहो ज़ुल्म बंदि करियो बाबा, इहो ज़ुल्म बंदि करियो, न थी असांजी सिंध जी लाड़ पटी असांजी रुली वेंदी। लाड़ पटी असांजे में कुझु कोन बचंदो बाबा, कुझु कोन बचंदो, असां लाइ को फसल कोन थींदो। ऐं इहो पियो सोचां त असांजी क़ौम जो अॻियां छा थींदो बाबा। साईं तो असांजी अखियूं खोले छॾियूं आहिनि, ऐं इनशाला असीं पंहिंजी जदोजहद हाणे शुरू कंदासीं। जाॻो बाबा, पंहिंजे हक़ ख़ातिर जाॻो। हीअ अगरि असां ॾांहुं जेॾी महिल समुंड चाढ़ कयो न पुटु, पोइ असां में मोहन जे दड़े जे आसारनि वांगुरु हिकु आसार बणिजी रहिजी वेंदासीं, आसार बणिजी रहिजी वेंदासीं। मुंहिंजे अंदरि में इहे ॻाल्हियूं हुयूं, मुंहिंजो कंहिंखे ॿुधायां? पुटु तूं आहे, मुंहिंजे अंदरि जो कुझु बोझ हल्को थियो आहे। उथ हलो पुटु, उथ बाबा, मूंखे उथार पुटु। जदोजहद करियूं था, जिथे किसो बि थियो, अल्लाह मालिक आहे। हलो बाबा, हलो।